इन्हनि संतनि, महात्माउनि, दरवेशनि, देवनि, अवतारनि जी दामन में असां ईंदा आहियूं त जीअं असां उन्हनि खे सम्झी सघूं। उन्हनि पंहिंजे सहारे जो या पंहिंजे पावर जो उन्हनि कीअं सही इस्तेमाल कयो, उन्हनि कीअं उनखे बहितर तरीक़े सां हलायो। त पोइ जेकॾहिं असां उनखे बहितर तरीक़े सां हलाईंदा आहियूं त पोइ असां रहमत खे पाईंदा ई न आहियूं। इन करे असां ॾिसंदा आहियूं जॾहिं असां ईंदा आहियूं त पोइ उन सचे साईं जे अॻियां शीश झुकाईंदा। ऐं शीश झुकाइण जो मक़सदु सिर्फ़ इहो हूंदो आहे त असां नेगेटिविटी खे छॾे करे पॉजिटिविटी खणो। ख़राबियुनि खे छॾे करे चङाई खे खणो। ठीकु ईअं जीअं असां ऑक्सीजन खणंदा आहियूं ऐं कार्बन डाइऑक्साइड छॾींदा आहियूं। ठीकु उन वांगुरु असां आयासीं, शीश झुकायोसीं, यानी पंहिंजी कार्बन डाइऑक्साइड ॿाहिरि छॾीसीं, पंहिंजी नेगेटिव छॾीसीं, पंहिंजो शीश झुकायोसीं, माना पंहिंजो अहंकार, वॾाई, सार, जलन, क्रोध, यानी जेका बि नेगेटिविटी आहे असां उहा अर्पण कईसीं, छॾे ॾिनीसीं। ऐं जॾहिं कंध मथे खयोसीं, ॼण ऑक्सीजन खईसीं, मालिक जी रहमत सां भरिजी करे उथियासीं। जॾहिं नेगेटिविटी वई, पॉजिटिविटी खणी करे उथियासीं, हाणे असांजो दिमाग़ बहितर थियो। हाणे पॉजिटिविटी जो मक़सदु इहो हूंदो आहे त उहा पॉजिटिविटी सदाई असांजे दिमाग़ में भरिजी रहे, जेका असांखे रहमत मिले। जीअं असांखे कंहिं चीज़ जी का कमी हूंदी आहे, कोई अभाव हूंदो आहे, का ज़रूरत हूंदी आहे, उते वञी करे शेवा बि कंदा आहियूं, सिमरन बि कंदा आहियूं, अरदास बि कंदा आहियूं, अंदर में बि मालिक खे ॿाराईंदा आहियूं। त पोइ जॾहिं उहा असांखे मिलंदी आहे त उन मिलण खां बाद असांखे सम्झणु खपे उहा असांखे रहमत मिली। हाणे जेका रहमत मिली, हाणे असांखे उन रहमत खे संभाले करे रखणो आहे, उनखे बढ़ाए करे रखणो आहे। त जीअं असांजी रहमत हर कंहिंजे लाइ रहमत बणिजी वञे, न के कंहिंजे लाइ ज़हमत बणिजी वञे। यानी उन पावर सां जेको असांखे रहमत मिली, उन सां असां सभु सुख ॾियो, पाण बि सुखिया रहूं, ॿियनि खे बि सुख ॾियो। न असां पाण दुखी थियूं, न असां ॿिए खे दुखी कयूं। छाकाणि त असां इंसाननि खे पतो आहे त कर्म जो फल मिलंदो ई आहे। जहिड़ा कर्म कंदासीं तहिड़ो फल मिलंदो, जहिड़ा अहमाल हूंदा तहिड़ो ई नतीजो मिलंदो। इन ते त असां सभु इंसान यकीन कंदा आहियूं, जेको बि आहे। कोई कंहिंते यकीन करे या न करे, लेकिन कर्म जे फल ते, अहमाल ते हर कोई यकीन कंदा आहे, दुनिया जो जेको बि इंसान हुजे। भई जहिड़ो कंदासीं तहिड़ो असांखे फल मिलंदो। हाणे जॾहिं जंहिं चीज़ जो असांखे अभाव हुयो, असांखे कमी हुई, असां मालिक खे अरदास बि कईसीं, शेवा बि कईसीं, सिमरन बि कईसीं, महिनत बि कईसीं, कोशिश बि कईसीं, या कंहिं को चवायोसीं, कोई बि न कोई वसीलो इस्तेमाल करे असां पंहिंजो कमु कयोसीं। लेकिन जॾहिं कोई न कोई वसीलो करे असां इस्तेमाल करे पंहिंजो कमु कयोसीं, कम खां बाद असांखे इहा चीज़ ज़हन में हुजणु खपे त जंहिं कमी जो शिकार मां पाण हुयुमि, सिधी ॻाल्हि आहे, ॿियो को ईंदो त उहो बि उन कमी जो शिकार हूंदो। हाणे जेको कमी जो शिकार आहे, असांखे उनखे चीचलाइणो या सताइणो न आहे।
जी असांजी के मदद कई, असां उथियासीं, असांजो फर्ज बणिबो आहे पूरी पावर सां उनखे थोरो मथां कयूं, थोरो बहितर कयूं। जेकॾहिं उन खे असां पाण सां खणंदासीं त पोइ जेका असांखे रहमत मिली, उहा रहमत, उहा आशीर्वाद, उहो वसीलो असांखे एतिरी त आशीर्वाद ॾींदो आहे। तूं पंहिंजे पावर जो सही इस्तेमालु कयो, तूं पंहिंजी महिनत जो सही इस्तेमालु कयो, जो असां पोइ तेज़ी सां वधंदा हलंदा। जॾहिं असां उन पावर सां कंहिंखे सताईंदा आहियूं, ॾुखाईंदा आहियूं या उनजो तिरस्कार कंदा आहियूं, उनजो निरादर कंदा आहियूं, त पोइ उहो ई वसीलो आसीस जे बदिले असांखे पिट ॾेई वेंदो आहे। मां तोखे एतिरो कुझु ॾिनो, लेकिन तूं मुंहिंजो मिसयूज़ कयो, ग़लति कयो, इन करे तूं ॿिए खे सतायो, इन करे मां तोड़े रहण लाइ तयारु न, पोइ रुसी करे हलियो वेंदो आहे। त जे करे असां इंसान कोई न कोई पावर रखंदा। कॾहिं असां रहमत जो पावर रखंदा, कॾहिं पैसे जो पावर रखंदा, कॾहिं इन्फ्लुएंस जो पावर रखंदा, कॾहिं कंहिं असर रसूख जो पावर रखंदा, कॾहिं कंहिं हुनुर जो पावर रखंदा, कॾहिं अकुल समझ बुद्धि जो पावर रखंदा, कॾहिं कोई न कोई पावर असांखे हूंदो ई आहे जंहिंजे करे असां हलंदा। कोई उहो असांजो कारोबार हुजे, असांजो जॉब हुजे, असांजो इन्फ्लुएंस हुजे, असांजी हालत हुजे, कोई न कोई पावर असांखे आहे ई आहे। बग़ैर पावर कोई इंसान आहे ई न। लेकिन असल चीज़ आहे, जेको ई असांखे पावर आहे, असां उनजो सिर्फ़ु बहितर इस्तेमालु कयूं त पोइ उन सां असां वधंदा रहंदा। ऐं पावर जो इस्तेमालु हमेशा पाण खां नंढे ते थींदो आहे, कॾहिं वॾे ते थींदो ई न आहे। पावर जो इस्तेमालु हमेशा हीणे ते थींदो आहे, कॾहिं ॾाढे ते न थींदो आहे, जॾहिं बि थींदो आहे। छाकाणि पाण को ॾाढे सां को विड़ी न सघंदो आहे, पुॼी न सघंदो आहे, उनजे अॻो दर को पाण सरेंडर करे छॾींदो आहे। लेकिन जेको पाण खां कमज़ोर हूंदो आहे, पावर जो इस्तेमालु उन ते थींदो आहे। जेकॾहिं उनजो कोई कमु कबो आहे, तॾहिं बि पंहिंजो रोब ताप उनजे साम्हूं ॾेखारिबो आहे। पाण खां कमज़ोर जेको मां तुंहिंजो हे कमु कयो, जेकॾहिं न कबो आहे तॾहिं बि दॿ नंढे खे ॾेई छॾिबी आहे। पाण खां ॾाढो जेको बि हुजे, अगर उनजो कमु कंदासीं तॾहिं बि थाली में सजाए करे पेरनि में रखंदासीं, मां तुंहिंजो कमु करे आयुमि, अञा उहो चवंदो यादी का तूं चङो कयो, चवे न चवे, उहो बि असांजो कोन्हे हलंदो। ऐं चऊं के पाण खां ॾाढे सां पुॼंदासीं, उहो त पुॼी कोन सघंदा, इन करे उनजो कुझु बिगड़े न सघंदा। तंहिंजे करे पावर जो इस्तेमालु हमेशा हीणे ते थींदो आहे, कॾहिं उहो ॾाढे ते थींदो ई न।